नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जो ॻोठ में हज़रत मोहम्मद शरीफ जे सालाने उर्स मुबारक जो आगाज़ थी चुको। हज़रत मोहम्मद शरीफ जे सालाने उर्स मुबारक जो आगाज़ दरगाह जे गादी नशीन सैयद नजम शाह दरगाह ते चादर चाढ़े कयो, जॾहिं त मेले में मलाकड़ा ऐं मुख़्तलिफ़ मिठाइनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधाए रहियो आहे नौमान अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। जीअं त पीर जो ॻोठ हज़रत मोहम्मद शरीफ बादशाह जो सालियाने उर्स जो आगाज़ थी चुकियो आहे ऐं हिते परे परे खां उम्मीदां खणी आयल पंहिंजणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। ऐं कीअं आया आहियो हिते? साईं मालकनि जो उर्स मुबारक आहे, दीदार करण आया आहियूं। अच्छा, ईंदा आहियूं मालकनि जे रोज़े जो दीदार कंदा आहियूं, अची पाड़े जाऊं कोट पुल ते वेठा आहियूं, पाण लाऊ थी आहियूं बाबा। अच्छा, मुबारक उर्स जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं उर्स मुबारक हाणे शुरू थियो आहे, तक़रीबन चोथों पंजो साल आहे ऐं हिन में ॻोठाणो माहौल आहे, शहरी माहौल आहे, सॼो कुझु माना नओं मेलो आहे। कहिड़ा कहिड़ा हिते इंतज़ाम कया विया आहिनि? इंतज़ाम सुठा आहिनि, चोॾियल आहिनि, मेलो इहो सॼो ई हयूं अथऊं, जेको बि आहे मलाखड़ो आहे, मल ईंदा हिते। हा, मोहम्मद शरीफ सरदार जी ड्यूटीअ में हिते राति ॾींहुं हेॾो झंगु हूंदो, वॾो खैस चौधारी जहान। अच्छा, इहा साईं नजम शाह बादशाह खे मौला करे आयो हिते, फुकरा खे बि इजाज़त मिली। अच्छा, ॾाढो हे वटियूं पासा गुले गुलज़ारी हिते मेले जे हवाले सां तव्हां छा चवणु आहे? छा आहे जो हीउ उर्स मुबारक पुराणे टाइम खां थींदड़ आहे। अच्छा, माना ॿिया फ़क़ीर हुया, पोइ इहो वक़्तु बवक़्तनि माना बदिलजंदा रहिया आहिनि, पोइ हाणे वरी माना इहो मेलो थिए थो तक़रीबन 5 सालनि खां 6 सालनि खां। छा चवणु आहे तव्हांजो मेले जे बारे में? असांजे मेले जे बारे में इहो चवणु हिते मलाखड़ो थींदो आहे, सूफ़ी कलाम थींदा आहिनि, दुकान लॻल आहिनि। अच्छा, इलाही कुझु थींदो आहे, ॿाहिरां माण्हू ईंदा आहिनि इलाही हिते मेलो ॾिसणु। असां ॿाहिरां आया आहियूं हिते मेलो ॾिसण करे। इंतिज़ामिया कीअं लॻी तव्हां हिते आयो? इंतिज़ामिया शुक्र सुठी आहे, सफ़ा इंतिज़ामिया सफ़ा वीआईपी फंक्शन थियल आहे। परे खां माण्हू अचनि था, मौलवी शरीफ़ ते उनजी दुआ पूरी थी थिए, उनजी उमेदां पूरी थी थिए, मेलो सही माना मिठाई हले थी, माण्हू ॿाहिरियां अंदरियां अचनि था, पंहिंजे तहफ़ सां हलिया था। जीअं त पीर जे ॻोठ हज़रत मोहम्मद शरीफ बादशाह जे सालियाने उर्स मुबारक ते आयल पांधीड़नि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणो त हिते अचूं त असां दुआऊं घुरूं था, उमेदूं पूरियूं पियूं थियनि ऐं असांखे तमामु घणो सुकून पिणु मिले पियो ऐं हितां जी इंतिज़ामिया तमामु घणी बहितर आहे। हितां जो गादी नशीन सैयद नजम शाह इंतिज़ाम संभाले रहियो आहे। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD, पीर जो ॻोठ। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।